परवीन जिंद जेको कल्ह खां वठी केस हले पियो ऐं अॼु असांजे माशाअल्लाह सां फतह थी आहे। अॼु मुंहिंजी फतह न पूरी असांजे रिंद क़ौम जी फतह थी आहे ऐं रिंद क़ौम जी इज़त मथे थी आहे। मां शुक्रगुज़ार आहियां सरदार यार मोहम्मद जी मां सॼे क़ौमी दिल जी मां शुक्रगुज़ार आहियां ऐं मां शुक्रगुज़ार आहियां हाजी दाऊद जी, जिन्हनि असांखे एॾो प्रोटोकॉल ॾिनो ऐं असांखे हेल्प ॾिनी वई ऐं एंड टाइम ताईं असां खां हिकु मिंट बि हिकु पल बि असां खां परे न थिया ऐं डिस्ट्रिक्ट जा जेके बि असांजा रिंद हुआ असांजा सभु गॾु थिया। मां सॼे रिंद क़ौम जी मां शुक्रगुज़ार आहियां, रिंद क़ौम इतिहाद जी मां शुक्रगुज़ार आहियां। अॼु जेको आहे ऐं मीर सरदार ख़ान जी मां शुक्रगुज़ार आहियां। ऐं दिलि सां उनजी कोशिशि सां इहे सॼो सभु कुझु थियो आहे, अॼु फतह थियो आहे। अॼु मुंहिंजी फतह न, ईअं सम्झो सरदार मीर यार मोहम्मद जी फतह थी आहे।